ओम शांति। थाने बाबा की याद था करो। महात्मा त्रिपुटी के में विचिया निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की बुधाए छो। ओम शांति। अज मीठा मीठा से बाबा ब्रह्मचितन तन द्वारा से वंदा मीठे मीठे बार बाबा से वंदा की हाने असांजे पंहिंजे जीवन में ॾाढो धैर्यता सां हलणो। जीवन में जेतिरो धैर्यता धारण करे हलंदव न ओतिरो तव्हांखे यथार्थ ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। ओतिरो तव्हांखे सम्झ में ईंदो कि मूंखे जीवन में छा करणो, मुंहिंजे लाइ छा सही आहे छा न सही। छोजी हिन समय न माण्हुनि जे मन में हलचल लॻल, माण्हुनि खे पंहिंजे जीवन में कुझु सम्झ में ई नथो अचे छा करूं छा न करूं। हलचल एॾी थी वई आहे। हिकु त ख़ुदि जा वीचार, हिकु माण्हुनि जे ख़ुदि जा वीचार, ॿियो माण्हू टीवियुनि में ॾिसे थो, टियों माण्हू हिक ॿिए जे जीवन खे ॾिसे थो, हिक ॿिए सां राय सलाह वठे थो। ॿियो हिन दुनिया में अनेक प्रकार जा भगवाननि जे अलॻि अलॻि मत। हीअं त माण्हू चवनि था भगवान हिकु ई आहे, कंहिंखे बि पूजो। अगरि हिकु ई भगवान आहे त सभिनि जे मत हिकु ई हुजणी खपे न। वो हाणे चईंदा आहिनि भई सब्जेक्ट त हिकु ई आहे, चैप्टर त हिकु ई आहे, लेकिन सभिनि जी अलॻि अलॻि सम्झानी आहे। हिकु ई चैप्टर स्कूल में माण्हू ॿार हिकु चैप्टर पढ़नि था त हिकु ई चैप्टर खे हिकु मैडम कीअं सम्झाईंदी, ॿी मैडम कीअं सम्झाईंदी, टी मैडम कीअं सम्झाईंदी। पोइ जेके जंहिंजी सम्झ में अचे उहो मैडम हुनखे सुठी लॻंदी आहे। उहो ई परमात्मा जी श्रेष्ठ मत खे माण्हुनि केरु माण्हू कीअं था सम्झाइनि, सभु पंहिंजी बुद्धि अनुसार सम्झाइनि था न। ऐं पाण पंहिंजी बुद्धि अनुसार कीअं ग्रहण था करूं। हिक ई ॻाल्हि जे कारण तव्हांजी ससु तव्हांखे अलॻि मत ॾींदी, ॻाल्हि उहा ई हूंदी लेकिन सम्झानी ॿिए खे ॿी थी ॾींदी। तव्हांजो सहुरो ॿियो, तव्हांजो माउ पीउ ॿियो, तव्हांजो गुरू ॿियो, अलॻि अलॻि धर्मनि जी माण्हू अलॻि अलॻि मत हिक ई ॻाल्हि जे लाइ अलॻि अलॻि सम्झानी ॾींदी। तव्हां चईंदो मुंहिंजो मन हीअं थो चाहे, पोइ माण्हू मुंहिंजी वेंदा आहिनि। लेकिन असां अगरि धैर्यता धारण कंदासीं, जीवन में धैर्यता धारण करो, परमात्मा खे यादि करो। धैर्यता शांति सां वेही करे परमात्मा खे यादि करे असां हुन ॻाल्हि खे जो सॉल्यूशन अगरि परमात्मा खे यादि करे सघे, जो बि हुन ॻाल्हि जे लाइ उहा सही उत्तर बाबा असांखे परमात्मा असांखे बुद्धि में ॾींदो आहे। त तव्हांखे जो सम्झ में अचे थो न, तव्हां परमात्मा खे यादि करो। जो तव्हांखे सही लॻे थो तव्हां हुनजे हिकु बल हिकु भरोसो उहो कमु उहो करो, करे ॾिसो। परमात्मा खे यादि करे जल्दी सां हड़बड़ाहट में न अचे। कोई बि ॻाल्हि ते हिन खां पुछो हिन खां पुछो हिन खां पुछो, हाणे छा थींदो हीअं थींदो, पंहिंजा वीचार न हलायो। मथे धणी वेठो आहे, छो वेठो परमात्मा मथे भगवान छो वेठो, मूंखे पतो अथव हिन सृष्टि ते अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं ई सही। छो जे रावण जो राज्य आहे, ये भगवान जो राज्य न आहे। ये सृष्टि भले स्वर्ग जी दुनिया भगवान रखी है, लेकिन हाणे हिन दुनिया ते विकार बुराइनि जो कंट्रोल थी वियो आहे, जंहिंखे असां रावण चईंदा आहियूं। त परमात्मा बि सर्वशक्तिवान आहिनि त इहे विकार बि सर्वशक्तिवान। भगवान खे ॾिसे असांखे कूड़ ॻाल्हि आहे,
भगवान कॾहिं चईंदो विकार में वञी करे कर्म करो, क्रोधवश, कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश थी करे जीवन जियो, कॾहिं भगवान चईंदो? माण्हू जी न। गुरु नानक जी गृहस्थी, हुनजी बि गृहस्थी हुई, अलाए कहिड़ा कहिड़ा एग्जाम्पल ॾींदा कि हाँ हुनजी बि गृहस्थी हुई, ॾिस केॾो तप कई। त हू त कलयुगी मनुष्य आहिनि। लिखल भी आहे कि गुरु नानक देव कलयुग जे अंत में अची करे परमात्मा जो परमात्मा खे यादि करो हीअं चई। असांखे नर्क में थोड़ी रहणो। जेका भी गुरु संत सन्यासी आहिनि, जो भी माण्हू असांखे भगवान जे बारे में ॿुधाइनि था, त ईअं त चवनि था भगवान खे यादि करो त तव्हां स्वर्ग में हली वेंदव। त तव्हां ईअं छो था सोचो कि हिननि सां बि ईअं थियो, हिननि बि शादी कई, हिननि बि ॿार पैदा कया, इहे बि हीअं थियो, त असां बि हीअं करूं। त बाबा चवनि था ईअं छो था सोचो कि न हुन बि ईअं कई, हुन बि ईअं कई, त असां बि करूं। असांखे नर्क में थोड़ी रहणो। हुननि त असांखे इशारो ॾिनो, हिकु रास्तो ॾेखारियो कि परमात्मा खे यादि करो त सुख मिलंदो। त असां भगवान खे यादि करो, हुनजी मत मञो न। अॼु अगरि कोई डॉक्टर ठही वियो, लेकिन हुन डॉक्टर जीअं ठहियो त हुन ॾाढो स्ट्रगल कयो, ॾाढी महिनत कई, ॾाढो हुनखे दुख ॾिसणा पिया हूंदा, ॾाढी हुनखे कठिनाइयूं आयूं हूंदियूं डॉक्टर ठहिण में। वो तव्हांखे ॿुधाए हीअं करो त सहज ई डॉक्टर ठही वेंदव, त तव्हां हूअं कंदव या सोचो न हिन बि त एॾी कठिनाई सहन कई, हिन बि त महिनत कई, असां बि महिनत करे वेंदव। अरे हुन त महिनत कई, लेकिन जीअं माउ पीउ सोचदा आहिनि असां जीवन में जो दुख परेशानी ॾिठी आहे असांजे ॿारनि ॾिसण करे कमाए करे ॿारनि खे ॾींदा आहिनि। त हू परमात्मा असांखे चए थो तव्हां एतिरी महिनत छो था करो। हुन गुरु संत सन्यासियुनि खे महिनत करणी हुई, हुननि कई तप। तव्हांखे त सहज रास्तो मां ॿुधायां कि मां ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में मथे यादि करो। वो बि त असांखे चवनि था न भगवान खे मथे यादि करो। त हिन सां छा थींदो, अगरि असां परमात्मा खे यादि करे कोई बि ॻाल्हि जे बारे में असां वीचार कंदा आहियूं न, परमात्मा खे मनी के बाबा हीअ ॻाल्हि ईअं थी वई, त ॿुधायो छा करूं। बाबा तव्हांखे जो कुझु बि हिन ॻाल्हि में ठीकु लॻेव तव्हां मूंखां करायो। ईअं सोचजो न कि मूंखां उहो करायो। त बाबा चवनि था पोइ परमात्मा असांजो स्वयं मददगार थी करे असांजी मदद कंदा, असांखे सही राह ॾेखारींदा। पर असांखे पोइ मुंझणो न आहे, असांखे पोइ भटकणो न आहे, पोइ मन में टेंशन न करणी आहे, ज्यादा वीचार न करना आहिनि छा थींदो कीअं थींदो। हिकु बार परमात्मा खे चई छॾो, निश्चय रखो कि मां पंहिंजे बाबा खे चयो आहे, बाबा मुंहिंजी अवश्य मूंखां जो सही हूंदो उहो मूंखां कर्म कराईंदा ई थे। ईअं सोचे करे सही करे निश्चिंत थी करे पंहिंजो कर्म कंदा हलो बाबा। हिन छा थींदो आहे, परमात्मा स्वयं असांजो मददगार ठही करे असांजी मदद कंदो, असांखां कर्म कराईंदो आहे, उहो कर्म कराइण लाइ। माण्हू त ईअं चईंदा आहिनि हा भॻवान ई असांखे सभु कुझु कराए थो, उहो ई कर्म कराइण वारा। अरे तव्हां भॻवान खे सॼो ॾींहुं यादि नथा करो, तव्हां ख़ुदि ई चिंतायूं था करो, तव्हां ख़ुदि ई टेंशन था करो, तव्हां ख़ुदि ई एॾा मुंझल आहियो। त भगवान अगरि तव्हांजी मदद करे ऐं तव्हां ॿियनि जे चए ते लॻी वञो, गड़बड़ थी वञे, पोइ दोषी केरु, पोइ दोषी केरु ॿुधाए। उते चईंदोसीं न कि भगवान ई तव्हां चईंदव मां त भगवान खे चए भगवान ई मूंखां कराए थो सभु, हू ग़लति कमु भगवान थोड़ी कराईंदो। इन करे बाबा चए थो ॾाढो सावधानी सां हलणो आहे असांखे जीवन में।
अगर असांखे भगवान जे मथां विश्वास कर, अगर चाहियूं था कि करन करावना उहो ठही करे मूंखां कराए, त कम करण खां पहिरियों परमात्मा खे सॾु करो, बाबा अचो मूंखां कर्म कराए। सॼो कम कंदे हुए हुनखे यादि करो, बाबा हाणे कीअं करूं, बाबा हाणे कीअं करूं, बाबा हाणे छा करूं। हीअ असांखे यादि करणो आहे, बाबा खे हुन कम में लॻाइणो आहे। जीअं न हावी भगवान त आहे थी, मां भगवान खे चई आहियां, लेकिन कर्म कंदे हुए बि त मन ई मन में यादि करणो आहे न, बाबा ॾिसो ईअं कयो, ईअं कयो, ईअं कयो, तॾहिं त परमात्मा असांजी मदद करे सघंदा न, छो कि हुननि खे पंहिंजो शरीर थोड़ी आहे। त बाबा चवनि था कि हाणे मां करन करावना ठही करे तव्हां करायां थो। हाणे बाबा सभी आत्माउनि खे चवनि था तव्हांखे जो संबंध जो सुख खपे उहो मूंखां वठो, परम धाम में यादि करो ऐं हुन संबंध सां मूंखे यादि करे हुन संबंध सां जो सुख मिलंदो आहे न आत्माउनि खे, उहो सुख जी वासना वठो। छो जो हिन समय सभी माण्हू थकी आहिनि, सभी मनुष्य आत्माएं थकी आहिनि। कोई ॿार आहे त चईंदा अरे हिनजो शरीर त ॿार जहिड़ो, इहो काथां थकियो आहे, लेकिन हुनजी आत्मा त थकल आहे न। तॾहिं त ॾिसो ॿार बि गली गली चिड़ कंदा आहिनि, चयो न मञंदा आहिनि, ग़लति कमु कंदा आहिनि, चिड़ न कंदा आहिनि। थोरो ई वॾो थींदो ऐं चिड़ शुरू थी वेंदो। छो छोकी तव्हां ई हुनखे चिड़ कंदा आहियो। माण्हू ॿारनि खे चिड़ाईंदा, ॾिस रोए थी, ॾिसां ईअं पाईंदा, ईअं कंदा, पोइ उहो ॿार नंढो रोए या चिल्लाए त माण्हुनि खे मज़ो ईंदो। चिड़ सिखाइण वारो केरु? बाबा जो तव्हां ई आहियो। पोइ ॿार परेशान थींदो। हिन करे बाबा चवंदा कि हाणे ख़ुदा पंहिंजे जीवन में असांखे हर कर्म करण खां पहिरियों बाबा खे यादि कयो। कर्म कंदे हुए भी विच में बाबा खे यादि करे संकल्प करो, बाबा हाणे छा करूं, बाबा ईअं थियो, तॾहिं बाबा असांजी मदद करे सघंदा आहिनि। न त चइण में त माण्हू चईंदा आहिनि करन करावनार कराए थो असांखे, कराईंदो कीअं? तव्हां हुनखे सॼो ॾींहुं यादि ई न करो ऐं उहो तव्हांखे कराईंदो, कीअं कराईंदो? शरीर तो क्या पत्थर की मूर्ति कुछ करे सकती है? ऐसा ग्रंथ शास्त्र कुछ करे सकते हैं? ये तो परमात्मा शक्ति परम धाम का आत्मा इन पे ईंदी है। तव्हां भले गुरु ग्रंथ साहिब पढ़ो, गीतायूं पढ़ो, भागवती पढ़ो, सोचो भई हिन में भगवान मूंखे शक्ति न, लेकिन जॾहिं तव्हां मन सां पढ़ंदा आहियो न कुछ भी गीता ग्रंथ शास्त्र, मन सां पढ़ंदा हो त परमात्मा जी मन ते असांजी आवाज पहुचंदी आहे। पोइ हुनजो उत्तर यथार्थ उत्तर हुनमें भी कई बार हूंदो आहे, लेकिन परमात्मा असांखे हर जे लाइ छा थो चए, हर ॻाल्हि जे लाइ उहो पोइ असांजी परमात्मा मदद कंदो। बाबा इन करे हाणे बाबा चवंदा हाणे संगम युग थोरो सो समय आहे, हिन थोरे से समय में मां परम धाम खां हेठि आयो आहियां। मूंखां जो सम्झ खपेव, जो गुण खपेव, जो ज्ञान खपेव, जो शक्ति खपेव उहो वठी वठो। तो भगवान खुद समृत चई करे चए थो कि हाणे मां तव्हांखे ॾेई सघां। माण्हू जो चवंदा आहिनि भगवान छा न करे सघंदो, भगवान तो सब कुछ करे सघंदो आहे, लेकिन भगवान खुद चए थो मां भी ड्रामा जे बंधन में बंधल आहियां, हाणे मूंखां वठी वठंदव त सहज आहे, पोइ न त मांगणो पवंदो द्वापर कलयुग। त बाबा चवनि था हाणे माण्हुनि खे न सहज कुझु मिलंदो आहे न त हुननि खे हुन चीज जी वैल्यू न हूंदी। सोचते हैं भाई ये चीज शायद खराब हूंदी, शायद ऊंची न हूंदी, इन करे सस्ती में था ॾियनि, इन करे फ्री में था ॾियनि। तो ये परमात्मा जो ज्ञान सब फ्री में ॾींदा आहिनि न, पैसा वठंदा आहिनि छा तव्हां खां?
ता मुरली बुद्धि जो कुछ भी करे तो तव्हांखां कॾहिं पैसा वरिता आहिनि की? तव्हांखे चयो आहे की बाबा जे घर में भंडारी में पैसा विझो, ईअं करो, मथो टेको? छोकी स्वयं परमपिता परमात्मा सां आत्मा इनखे ज्ञान ॾियण आयो आहे। बाबा चए तो ज्ञान ॿुधो, इनखे मनन चिंतन करे खुद खे सुधारो। मूंखे तव्हांजे पैसनि जी दरकार न आहे, मां फ्री में तव्हांखे सुधारण जो ज्ञान ॾियण जे ज्ञान कयो आहे, हिन सां मनुष्य सुधरी वेंदो। अॼु जेंट्स माण्हू चईंदा आहिनि की असांजे लेडीज खे ज्ञान ॾियो, लेकिन लेडीज थोड़ी सभी आत्माउनि खे ज्ञान ज़रूरी आहे। चइण माण्हू सभु ॿियनि खे दोषी ठहिराइनि की हिनजे कारण ईअं थो थिए, हिनजे कारण, ख़ासि करे घर जी लेडीज खे त माण्हू ॾाढो चईंदो इहे असांजी लेडीज जे कारण ईअं थो थिए, लेडीज जे कारण ईअं थो थिए। पर काथे न काथे ग़लती त जेंट्स जी बि हूंदी आहे न। त बाबा चवनि था ॾिसो, हिकु लेडी अगरि सुबुह खां उथी करे कमु करे थी त ॾिसो, माण्हुनि खे ॿाहिरां जेका जॉब कंदा आहिनि उन्हनि जी त चलो सुबुह खां 9 राति 9 ताईं बि हुजे, लेकिन कम से कम 12 घंटा त वो पंहिंजे जीवन में अकेला हूंदा आहिनि न, उनखे ऑफिस जी कोई ॻाल्हि न हूंदी आहे न। त उअं ई बाबा चवनि था की तव्हां सदा लेडीज हिकु सेकेंड बि चयन आहे, भले वो घर में वेठा आहिनि, भले वो ॿाहिरि, लेकिन घर में बि रखवाली त करणी पवंदी आहे। रात जो माण्हू त ॿिया माण्हू त आराम सां सुम्ही पवनि, हिकु लेडी खे त संकल्प रहंदो न भई सुबुह जो मूंखे ईअं करिणो, भले ऑफिस जी छो न वेंदी हुजे, पोइ बि हुनखे घर जो कमु ध्यान में रखणो पवंदो आहे, करिणो पवंदो आहे। कई नहीं न बि कंदा आहिनि, लेकिन तॾहिं बि हिकु जिम्मेवारी त थी वेंदी आहे। हिकु बोझ त माण्हू अनुभव कंदो। त बाबा हाणे चवनि कोई भी बोझ न खणो, सिर्फ़ हिकु जिम्मेवारी खणो कि मूंखे सदा खुद जी आत्मा समझी परमात्मा खे यादि करणो। इहा अगरि असां जिम्मेवारी खणी छॾियूं त सदा परमात्मा खे यादि कंदा रहूं त ॾिसो तुंहिंजे आसपास जो वायुमंडल ॾाढो सुठो थी। ही कोई जिम्मेवारी अगरि तव्हां वटि न आहे, तव्हां नथा खणी सघो, त इहा जिम्मेवारी खणो कि मां सॼो ॾींहुं खुद खे आत्मा समझी परमात्मा खे मथे यादि कंदमि। त बाबा चवनि था इहा जिम्मेवारी वठो, ॾिसो तव्हांजी सभु जिम्मेवारियूं, सभु टेंशन परमात्मा हरी वठे। बाबा सभी ॻाल्हियूं, सभी टेंशन, सभी कुझु परमात्मा हरी वठंदा। त बाबा चवनि था कि सदा खुद की आत्मा समझो, मूंखे निराकार रूप में मथे परम धाम में यादि करो ऐं बाबा खे रोज जो चाट ॾींदा रहो। बाबा अॼु मां सॼो ॾींहुं छा छा कयो, छा मीठी मीठी स्किल जे ॿारनि प्रति माता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। भी रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। प्रवृत्ति में रहंदे भी समर्पित थी सेवा जी धुन में रहण वारा बाप जे दिल तख्त नशीब। जो ॿार प्रवृत्ति में रहंदे, जो ॿार प्रवृत्ति में रहंदे भी न सन्यासी तो सन्यास कंदा आहिनि, घर बार छॾे करे भॻवान खे यादि था कनि, लेकिन परमात्मा छा चईंदा आहिनि कि घर गृहस्थी में रही करे मूंखे यादि करो। शक्ति तो तव्हांखे खपे न, आप शरीर जो भले तव्हांखे धन आहे त शरीर खे सुठी सुठी चीजूं खाराए था, लेकिन आत्मा खे भी त खपे न। त बाबा चवनि था घर गृहस्थी में रही करे मूंखे यादि करो न, इहे सभिनि खां ऊंचो कमु, ये सभिनि खां ऊंचो कमु आहे। सन्यासी त घर बार छॾे वेंदा आहिनि, भॻवान खे यादि कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे धन पैसो, पहिरियों त वरी बि रोटी वठंदा हुया, हाणे त पैसो
वठंदा आहिनि चईंदा आहिनि असांखे एतिरो ॾियो, तॾहिं त हेॾा महिल ठाहे करे वेठा आहिनि। त बाबा चवंदा कि ॾिसो गृहस्थी वारनि जो ई धन सां ई त इहे साधु संत सन्यासी खाइनि पीअनि था। गृहस्थनि जो ई धन त गवर्नमेंट वटि वञे थो, जंहिंजे कारण एॾी आत्माउनि जी पालना थिए थी। त घर गृहस्थी में रहंदे हुए परमात्मा खे यादि करणु हे ॾाढो ऊंचो कमु। सन्यासी खे गृहस्थनि जे अॻियां नंढा थी वेंदा। अगर असां सदा ई खुद की आत्मा समझी परमात्मा की याद कंदासीं, उन्हनि जे श्रेष्ठ मथे हलंदासीं त असां सन्यासियुनि खे बि झुकाइण वारा, छो कि सन्यासी चवंदा आहिनि पवित्रता, सन्यासी चवंदा आहिनि साथ में रहंदा हो त पवित्र न रही सघंदा। लेकिन हिते जो घर गृहस्थी में रही करे परमात्मा की याद करे पवित्र रहनि था, उन्हनि जे अॻियां त सन्यासी नंढा थी विया न। तंहिंजे करे सदा यादि रखो, मन वचन कर्म के बाबा खे ॾियणो ई। स्लोगन कम से कम समय में संकल्प खे मोड़ण ऐं ब्रेक लॻाइण जी युक्ति सिखी वठो त बुद्धि जी शक्ति व्यर्थ न वञे। घटि समय में संकल्प अचे थो, आयो आहे, लेकिन असां घटि समय में उन संकल्प खे चेंज कर, ऐं असां बाबा सां गॾु कोई न कोई ॿियो कोई कमु करे सघूं। त कम से कम समय में संकल्प खे मोड़ण ऐं ब्रेक लॻाइण जी युक्ति सिखी वठो जीवन में। त बुद्धि जी शांति, बुद्धि जी शक्ति व्यर्थ न वेंदी, त बुद्धि जी शक्ति व्यर्थ बि न वेंदी। बाबा चवंदा कम से कम समय में संकल्पन के मोड़न ब्रेक लगाइण जी युक्ति सिखी वठो त बुद्धि जी शक्ति व्यर्थ न वेंदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।